फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बिअददि मा फ़ी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। स्टेज ते बैठल निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं जमायत जा मोतबर हज़रात ऐं साम्हूं वेठल मान वारी इज़्ज़त वारी प्यारी जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इंतहाई खुशी की ॻाल्हि आहे ऐं इंतहाई बाबरकत महफ़िल आहे जो अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक ज़िक्र सां गॾु क़ुरान करीम जे हाफ़िज़नि ऐं आलिमनि जी दस्तारबंदी थी, कारी सगोरे जी दस्तारबंदी थी। इन जी अवां पूरी जमायत खे मुबारक हुजे। ख़ुसूसन फ़कीर राजड़ फ़कीर जेके मां सभिनी जा नाला नथो खणी सघां, ख़ुसूसी तौर ते फ़कीर मोहम्मद इक़बाल ऐं फ़कीर प्यार अली ऐं ॿिया जेके बि उन जा भाइर सौट ही मदरसो हलाइनि पिया, उन्हनि खे ख़ुसूसी तौर ते मुबारक हुजे। ऐं मां सम्झां थो त अॼु ऐं मुंहिंजो यकीन आहे त अॼु फ़कीर हाजी मोहम्मद इलियास मरहूम ऐं फ़कीर राणा मोहम्मद बेग मरहूम ख़लीफ़ो, उन्हनि जा रूह अॼु ख़ुशि थींदा हूंदा ऐं इन्हनि हाफ़िज़नि ऐं आलिमनि जे हिफ़्ज़ ऐं इल्म तालीम जो सवाबु फ़कीरनि जे रूहनि खे उते पहुचंदो। जो हिन मदरसे जी शुरूआत करण वारा इहे फ़कीर आहिनि ऐं अल्लाह इन्हनि जे पोयनि खे तौफ़ीक़ बख़्शी आहे। दुआ कयूं था मज़ीद बि अल्लाह इन्हनि खे तौफ़ीक़ बख़्शींदो जो हिन सिलसिले खे जारी ऐं सारी रखंदा ऐं इन खे वधाईंदा। असांजे वास्ते, जमायत जे वास्ते यकीनन ही जेके हाफ़िज़ ऐं आलिम सगोरा तैयार थिया आहिनि, इहे जमायत जी ख़िदमत कंदा, जमायत जे ॻोठनि में ख़िदमत कंदा, क़ुरान ऐं हदीस पढ़ाईंदा, त यकीनन ही असांजे लाइ इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे, बरकत जी ॻाल्हि आहे। ये हाफिज सगोरा, ये आलिम सगोरा, ये कारी साहिब सब ये पाण त मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि, पर इन्हनि जे वालिदैन खे बि लख लख मुबारकूं हुजनि। खुश नसीब आहिनि उहे वालिदैन जिन जा बचड़ा हेड़े फितने वारे ज़माने में पढ़ी पवनि, इहा वॾी खुश नसीबी आहे वालिदैन। जे ज़माने में हर माण्हू परेशान आहे, चाहे
दुनियावी तालीम चाहे दीनी तालीम जे त मामले में हुई शैतान तो उन्हीं रस्ते ते वेठो आहे। शैतान अल्लाह ताला जॾहिं उनखे तड़ियो हो, अल्लाह ताला के चई लाक़ुदन लहुम सिरातकल मुस्तक़ीम, तो इन इंसान जे करे मूंखे तड़ियो आहे, इंसान खे मां न छॾींदुसि, मां उन रस्ते ते वेंदुसि जेको रस्तो तोॾे ईंदो, पोइ इंसान खे मां भटकाईंदुसि। जेको ख़ुदा वारो रस्तो आहे उन ते शैतान वेठो आहे। इलाही ॾुखियायूं आहिनि, पर जेका दुनियावी तालीम आहे त दुनियावी तालीम जे लाइ ज़ाहिरा दुनियावी तालीम सां बि इंसान खे शूर अची थो वञे, सम्झ अचे थी, ऐं उहे पंहिंजा बेहतर फ़ैसिला करे सघे थो इंसान। त शैतान अहिड़ो कमु कयो आहे जो ही मोबाइल जॾहिं खां आई आहे त वालिदैन परेशान आहिनि, ॿार उन्हनि जो पढ़े नथो, मोबाइल खां वांदो ई नथो थिए त पढ़े कीअं। सो इन जे करे त उहे ख़ुशि नसीब आहिनि वालिदैन जिन जा बचड़ा कामयाब थिया, पढ़नि था, कामयाब थिया। यकीनन इहा वॾी ख़ुशि नसीबी आहे। इन्हनि जे वालिदैन खे बि लख लख मुबारकूं हुजनि, ऐं उन सां गॾोगॾु इन्हनि जे उस्तादनि खे, ऐं उन सां गॾोगॾु जेके मदरसे जा जी इंतिज़ामिया आहे, जेके फ़क़ीर ख़िदमत गुज़ार आहिनि, ऐं जेकी बि अवां जमायत ताउन करण वारा आहियो, अवां सभिनी कयो। जिन जिन बि हिन मदरसे सां थोरो घणो ताउन कयो आहे, इन्हनि हाफ़िज़नि ऐं आलिमनि जे सवाब में उहे बि शरीक। ही क़ुरान करीम जा हाफ़िज़, ही आलिम, इन्हनि जो अल्लाह वॾो शान कयो आहे। तव्हां असां वटि मोतबरी ऐं इज़त जा पंहिंजा पंहिंजा मयार ठहियल आहिनि। असां वटि मोतबर उहो आहे, इज़त वारो उहो आहे जेको वॾेरो हुजे, जेको सरदार हुजे, जेको MPA हुजे, MNA हुजे, ऑफिसर हुजे, पर अल्लाह ऐं उनजे रसूल वटि इज़त ऐं मोतबरी जो मयार क़ुरान करीम। अल्लाह ऐं उनजे रसूल वटि इज़त वारो ऐं मोतबर उहो आहे जंहिंजो क़ुरान सां प्यार हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमा, तव्हां मां भलो उहो आहे जंहिंजो क़ुरान सां प्यार हुजे। अल्लाह ताला फरमायो, इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम, अल्लाह वटि तव्हां मां इज़त वारो उहो आहे जेको वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार आहे। त अल्लाह जे रसूल वटि इज़त जो मयार क़ुरान आहे, दीनदारी आहे, तक़वा ऐं परहेज़गारी आहे। ही जेके ख़ुदा जा बाना आहिनि, इहे ख़ुदा वटि इज़त वारा आहिनि, अल्लाह जे रसूल वटि इज़त वारा आहिनि। असां वटि इन्हनि जी केतिरी इज़त हुजे न हुजे, पर अल्लाह ऐं उनजे रसूल वटि इन्हनि जी ही इज़त आहे जो अल्लाह जे महबूब फरमायो, ही जेके दीन जा तालिब इल्म आहिनि, इन्हनि जे लाइ ख़ुदा जा नूरानी मलाइका। इंसान त खाकी आहे, खाक जो ठहियल आहे, पर जेके ख़ुदा जा नूरानी मलाइका आहिनि, उहे बि इन्हनि जे लाइ पंहिंजा पर विछाईंदा। अल्लाह ताला जी इन्हनि सां महिरबानी आहे, अल्लाह जो इन्हनि सां कुर्ब आहे, अल्लाह जे महबूब जो इन्हनि सां कुर्ब आहे। कि अल्लाह जे रसूल खे ॾाढा प्यारा आहे। केतिरा प्यारा आहिनि
एक वाक्यो बुधाए ऐं पोइ यकीनन तव्हांखे भी इंतजार हूंदो, टाइम भी काफ़ी थी वियो आहे। फ़कीरनि जो इसरार हुयो त जल्दी प्रोग्राम ख़त्म थिए ऐं जल्दी ही ख़त्म थींदो इंशाअल्लाह। घणी देर भी न थी आहे। हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो आहे, वक्त जो जय्यद आलिम शेख अबुल अब्बास मुरसी। मदीने तैयब इल्म पढ़ण जे लाइ वियो। उन ज़माने में अज भी मदीनो पाक इल्म जो मरकज़ आहे। मदीने पाक के अल्लाह ताला जेके भलाइयूं ऐं बरकतूं ॾिनियूं आहिनि हर मुसलमान खे मालूम आहे। मदीनो पाक ईमान जो मरकज़ आहे। मदीनो पाक मोहब्बतन जो मरकज़ आहे। मदीनो पाक इल्म जो मरकज़ आहे। ऐं मदीनो पाक वो शहर आहे जिन शहर जी अल्लाह मिट्टी में भी शिफा। मदीने पाक वो इल्म आलिम सगोरो इल्म पढ़ण आयो। अज भी मस्जिद नबी में हल्का लगंदा आहिनि दर्स जा। अॻे ज़माने में हर जाइ ते ईअं हूंदो। ही जेको मदरसनि जो सिलसिलो जेको तरीक़ो अॼुकल्ह राइज आहे, इहो 150 साल 100 साल अॻु में इहो तरीक़ो कोन हो। तरीक़ो ही हूंदो त आलिम सगोरो जेको पंहिंजे ॻोठ हूंदो वो इल्म जा प्यासी उन वटि वेंदा हा, पाण उते रहंदा, पंहिंजो बंदोबस्त हू पाण कंदा। उन आलिम उस्ताद खे उन्हनि जे खाधे पीते जो फिक्र न हूंदो। वो पंहिंजो पाण बंदोबस्त कंदा। उस्ताद उन्हनि खे सबक ॾेई वरी पंहिंजे कमकार में धंधे में जेको बि धंधो कंदो इहो सिलसिलो। पोइ जॾहिं आलिमनि ॾिठो त माण्हुनि में सुस्ती पैदा थिए पई, दीन जे इल्म पढ़ण जे लाइ वो सुस्ती कनि पिया। पोइ उन्हनि ही तरीक़ो शुरू कयो त बाबा असां तव्हांखे मुफ़्त में पढ़ायूं था। मदरसा खोलियूं, उते तालिबनि खे हर सहूलियत ॾियनि, उते उन्हनि जी ख़िदमत कनि फी सबीलिल्लाह। तव्हां अचो पढ़ो। इहो तरीक़ो हाणे जो आहे। इनखे 150 साल को बाक़ी अॻु में इहो तरीक़ो हूंदो त आलिम सगोरो पंहिंजे ॻोठ हूंदो, शागिर्द उन वटि वेंदा हुआ, पढ़ंदा। वो आलिम उन्हनि खे पढ़ाए वरी पंहिंजे कमकार में। त ही आलिम सगोरो मदीने पाक पढ़ण वियो, इल्म पढ़ंदो रहियो, उते रहियो। ऐं पोइ उनजो जेको ज़ादे राह आहे ख़र्च पको उनजो खुटी पियो। ख़र्च पको खुटी पियो त ज़ाहिर आहे परेशानी थींदी। पर चूंकि ही नेक हुयो, आलिम हुयो, ने सवाल करण खे ऐब समझो त सवाल करण सुठी ॻाल्हि न आहे। पोइ ज़मज़म शरीफ ते गुज़ारो। कुछ ॾींहं गुज़रिया, हिन कुछ भी न खाधो, का शइ न मिली। पंहिंजा पैसा ख़र्च पको खुटी पियो। सबक वठी वरी जिथे रहंदो हुते रहंदो हुयो। कुछ ॾींहं जो गुज़रिया, कुछ उनखे खाइण जे लाइ न मिलियो। तकलीफ़ ऐं परेशानी पंहिंजी जाइ ते। हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबी मां सबक पढ़ी ॿाहिरि निकितो पिए, पंहिंजे जाइ ते वियो पिए। रस्ते ते ॾिठी त हिकिड़ो क़ीमती हार, हीरनि ऐं मोतियुनि जो क़ीमती हार रस्ते ते पियल खई। पहिरें इंसान जी फितरत आहे, दिलि में ख़ुशि थियो त अल्लाह ही शइ ॾिनी आहे। जॾहिं कमरे ताईं पहुतो त अल्लाह उनखे सम्झ ॾिनी। आलिम त हुयो, चई त ही त शइ मुंहिंजे लाइ हलाल था कनि। जेका शइ माण्हू लहे
उहा लधल शइ उन माण्हू जे लाइ हलाल न हूंदी आहे। उनजे लाइ हुकुम ही आहे, पहिरियां त पढ़ो घुमाए इलाइक़े में, जेकॾहिं मालिक लभी पवे त ठीकु आहे, जेकॾहिं न त पोइ इंतज़ार करे मन मालिक लभे। पर जेकॾहिं मालिक बिल्कुलु न लभे त पोइ उनजे लाइ हुकुम इहा त उनखे सदको ऐं ग़रीब मिस्कीननि में ख़ैर कयो छे। त ही दिलि में चवणु लॻो, ही शइ मुंहिंजे लाइ हलाल त कान्हे, ज़रूरु हिन जो मालिक हूंदो, हिनखे रस्ते ते जो किरियल आहे त उनखां किरियो हूंदो, हार ॻोल्हींदो हूंदो। पोइ हार रखी आयो उन रस्ते ते, जेॾी महिल उन जाइ ते पहुतो त छा ॾिसे त हिकिड़ो पोड़ो आहे, जी नज़र बि कमज़ोर आहे, हेॾे होॾे लवण हणे थो, वाझाए थो, जिन को माण्हू का शइ ॻोल्हे। सम्झी वियो त ही माण्हू कंहिं शइ जी तलाश में आहे। अची करे उनखे अस्सलाम वालेकुम चई, चाचा छा थो ॻोल्ही? चई त मुंहिंजो हिकिड़ो क़ीमती हार विञाइजी वियो आहे, किरी पियो आहे रस्ते ते, मां उहो ॻोल्हियां थो। चई उनजा पार पता ॿुधा, उन पार पता ॿुधाया, सम्झी वियो त इहो ई मालिक आहे। वठी आयुसि पंहिंजी जाइ ते, उहो हार ॾेखारियसि। उहो पोड़ो ॾाढो ख़ुशि थियो। उहो चईंदा इहो ई मुंहिंजो हार आहे। उन आलिम सॻोरे उहो हार क़ीमती हीरनि ऐं मोतियुनि जो उनजे हवाले कयो। उहो पोड़ो ख़ुशि थियो ऐं ख़ुशीअ में कुझु दिरहम ऐं दीनार इन आलिम सॻोरे खे ॾियणु लॻो, पर आलिम सॻोरे वठण खां इनकार कयो। इन शेख अबुल अब्बास मुरसी हुन चयो मां ख़ुशी सां ॾियां थो। चई न, जेकॾहिं मां तुंहिंजो हार न लहां तूं मूंखे ॾींहं, तंहिंजे करे हाणे मां न वठंदुसि। ख़ैर उन आलिम सॻोरे उन खां बि कुझु न वरितो, हालांकि हिनखे ज़रूरत बि हुई, पर हिन कुझु न वरितो। वरी ॿिए ॾींहुं आयो, उहा राति गुज़री, ॿिए ॾींहुं वरी मस्जिद नबी में सबक़ पढ़ण आयो। बुख जी तकलीफ़ परेशानी पंहिंजी जाइ ते हुई। सुबुह जो मस्जिद नबी में हिकिड़ो माण्हू हिन जो नालो खणी पुछा पियो करे त शेख अबुल अब्बास मुरसी केरु आहे? हैरान थी वियो। जिन पंहिंजो नालो ॿुधी चई अदा आऊं आहियां। उहो मदीने पाक जो वॾो ताजिर हो, वॾो वापारी, मालदार माण्हू हो। तूं मूंखे कीअं थो सुञाणी? मुंहिंजी पुछा पियो करी, अबुल अब्बास त आऊं आहियां। त उनखे उहो मदीने जो वापारी भाकुर पाए रोअण लॻो, चवण लॻो अदा तूं वॾो ख़ुशि नसीब आहीं जो मूंखे राति अल्लाह जे महबूब ज़ियारत कराई। मूंखे फरमाई त मुंहिंजो महिमान हिन नाले मस्जिद नबी में हेतिरनि ॾींहंनि खां बुखारो आहे, वञी हुनजी ख़िदमत। अल्लाह जे महबूब तुंहिंजे लाइ पारत कई आहे ऐं तुंहिंजे करे अल्लाह जी महबूब जी मूंखे ज़ियारत नसीब थी आहे। सो हाणे तूं मदीने वारे साईं जो महिमान आहीं, मुंहिंजो महिमान आहीं। जेसि ताईं मदीने पाक में आहीं ओस ताईं तुंहिंजो ख़र्च पखो मुंहिंजे मथां। ऐं जॾहिं वरी वापसि तूं वञी त ॿुधाइजां तोखे रस्ते जो बि ख़र्च पखो ॾींदुसि। ही तालिब इल्म हुयो, हदीस पढ़े पियो, दीन सिखे पियो, दीन पढ़े पियो। हिनखे तकलीफ़ पहुती। अल्लाह जे महबूब उन वापारी खे ज़ियारत कराए हिनजी ख़िदमत जे लाइ। अल्लाह जे रसूल जो इन्हनि सां प्यार। पर ॻाल्हि हिते पूरी न आहे, ॻाल्हि अञा अॻिते आहे। उहा ही आहे त जॾहिं ही पंहिंजो इल्म पढ़ी पूरो करे पंहिंजे वतन जॾहिं वापसि पियो वियो त उन मदीने पाक जे वापारी हिनखे ख़र्च पखो ॾिनो। रस्ते जो ॿेड़े ते चढ़ियो, पंहिंजे इलाइक़े में ॻोठ वञण लाइ त इत्तेफ़ाक़ अहिड़ो थी वियो त तूफ़ान अची लॻो, सख़्तु तूफ़ान। ॿेड़ी ऊंधी थी वई, भॼी पई, हवा छोलियूं
माण्हू सभु ॿुॾी विया पर अल्लाह जंहिंखे बचाए हू मालिक आहे। हिनखे को हिकिड़ो तख़्तो हथ आयो उनखे मज़बूतीअ सां वरतई ऐं पोइ इहो छोलियूं इहे